रियासत रियासत। जेसी ताईं तुझी इहा ज़बान बंद रहंदी एसी ताईं तोसां इहो अशर थींदो रहंदो। जेकर तूं पंहिंजे सिर जी सलामी घुरींदो त तोखे फ़क़ीरे वारनि जे ख़िलाफ़ गवाही ॾियणी पवंदी। मां तुंहिंजी ज़िंदगी जी ज़मानत खणा थो, बाक़ी तुंहिंजी इहा ख़ामोशी तुंहिंजे मौत जो कारण बणंदी। कारण मूंखे ज़मीन ते देर पई थिए। तूं हूर जो सोच, तूं हुनजी मां आहीं, तूं हुनजो बुरो कॾहिं कोन सोचींदे। मां चाहियां थी असां ख़ैरू असां मिटी कयूं। उन जी न्याणी राणी बि ॾाढी ग़रीब आहे, त ख़मीसो छोकिरो बि ॾाढो ग़रीब आहे। ॻाल्हि ग़रीब जी नाहे, जो ख़ैरू वारो छोरो ख़मीसो पहिरें नंबर जो निभाग आहे। न करे थो कमु न कार, सॼो ॾींहुं वते थो घिटियुनि में रुलंदो। अम्मा, मूंखे ख़बर आहे त तूं ऐं बाबा मुंहिंजी शादी जी सलाह पिया कयो, पर मुंहिंजे नसीब में शादी लिखियल ई नाहे। केतिरो बि ज़ोर लाहियो, मुंहिंजी शादी कोन थींदी। जिते लिखे जो लेख हूंदो अम्मा। मां हाणे हलां थो, हाणे वधीक तूं हिन सां बीही करे सलाह कर, ठीकु आहे? अम्मा, फ़िलहाल तूं मुंहिंजी शादीअ जी परेशानी छॾे ॾे। मां कंहिंसां बि शादी कोन कंदसि। पर तोखे अम्मा असां घर में आख़िर केतिरो विहारींदासीं? पोइ ईअं चओ न अम्मा त मां तुंहिंजे मथां बार थी वई आहियां। बार नहीं अम्मा, को बि औलाद माउ पीउ जे मथां बार नाहे हूंदो, पर ही असांजे मथां वॾो फ़र्ज़ु आहे जेको लाहिणो पवंदो। जॾहिं वक़्तु आयो त इहो फ़र्ज़ु बि लही वेंदो। अम्मा, फ़िलहाल तूं तकड़ न कर। जेसी ताईं हिते हूंदी पनाह जी यादिन में झुरंदी रहंदी। कादन, तुंहिंजी इहा डर मुंहिंजे जीव खे झोरे पई। मां अंदर ई अंदर रत जा ॻोढ़ा रोआं पई। जेसी ताईं तूं दिल मुराद जा कातिल मुंहिंजे आॾो नथो अची बिहारी, मुंहिंजे जीव खे सुकून न मिलंदो। अम्मा, कातिल त ज़ाहिर आहिनि। फ़क़ीरे ऐं बादल खां सवाइ ॿियो को कातिल थी नथो सघे। जेकॾहिं तव्हांजो हुकुम हुजे त मां ॿिन्ही खे ॿधी करे तव्हांजे पेरनि में अची उछलायां। उन्हनि ख़िलाफ़ के पक्का सबूत ऐं शाहिद आहिनि जेके अची शाहिदी ॾियनि? जंहिं ॾींहुं दिलमुराद खे मारियो वियो उन्हनि ॾींहुं फ़क़ीरे ऐं बादल वारनि खे ॻोठ वारनि वींदे ॾिठो। मुंहिंजे भाइटे सादिक बि उन्हनि खे वींदे ॾिठो आहे। ॻाल्हि उन तरफ़ वञण जी नाहे, छो त उन्हनि जे हथनि में त हर वक़्तु हथियार रहनि था। हू सॼो ॾींहुं ॻोठ जे ॿाहिरां ईअं ई रुलंदा रहनि था। शाहिद उहो हुजे जे फ़क़ीरे ऐं बादल खे दिलमुराद मथां गोलियूं हलाईंदे ॾिठो हुजे। इहा शाहिदी त फ़क़ीरे जे माण्हुनि मां ई कोई ॾेई सघे थो। तूं हीअं कर, पहिरें वञी सूबेदार सां मिल, पोइ फ़क़ीरे वारनि जे माण्हुनि मां जेको सभ खां कमज़ोर समझी उनखे तूं खणी वठ। हाणे जेतिरो जल्द थी सघई कातिलनि खे वाइको कर। अम्मा, मां कोशिशि कयां थो त ॾींहुं राति हिकु करे दुश्मननि खे वाइको कयां। यो बेदखबर चओ इन छोरीअ खे मुठ में कयो अथव उॾरण जे लाइ खंबड़ा ठूक थी हणे। चाचा, चाची त वॾी कोशिश करे पई। आहे त कोड़ी वॾी ड्रामेबाज़। बाबा इन जे मुठ मां निकिरणु एतिरो आसान कोन्हे सर, पर वरी बि पुछांसि हो। जी रुगो तुंहिंजो नाहे जलियो मां, अंदर त असांजो बि बड़कियो पियो आहे भक्तीअ खां, पर छा कयूं, ज़ोर अॻियां ज़ारी आहे, कुछ ही कोन था सघूं। मुझे तो हाँ बाबा, मुझे ज़ारी
बाबा मां तो गिसूं करे करे थकजी पियो आहियां बाबा। अहिड़ी माई बख़्तीअ जहिड़ी पूरी डिवीज़न में कान मिलंदी बाबा। जेका माई पंहिंजे पुट ऐं मुड़ुस ते कहल नथी करे, कर्म नथी करे, उहा असांखे किथे बस कंदी बाबा। न बस मां चुप चुप। तहां भले चाचा हिन ज़ुल्म अॻियां ख़ामोश रहो, पर मां हिन ज़ुल्म अॻियां ख़ामोश कान रहंदमि। इन्हे माई बख्ती खां हिकु हिकु प्लान पूरो कंदमि। न को अम्मा, तुंहिंजी जंग में असां तोखे अकेलो छॾींदासीं न। बाबा वरी भी सब्र करो बाबा। तमाम मुनासिब वक्त जो इंतजार करो। ये जेका जल्दबाजी कबी न, इन में असांजो ई नुक़सान थींदो बाबा। वधीक सबर मां नथी करे सघां चाचा। बस थोड़ो सब्र कर अम्मा, थोड़ो सब्र। वो ॿई हली इन बख़्तीअ खां पूरा पूरा फलांद वठंदासीं। अदा फ़क़ीर जो बाबा रुगो तुझे ऐं मुंहिंजे साम्हूं शींहं आहे, बाक़ी जॾहिं न माई बख़्ती जे साम्हूं थो वञे न त सॼी बाबा जी हवा निकिरी थी वञे। कुछ भी हुजे, पर माई भक्ति के आगाह करण लाज़मी आहे। उनखे बि ख़बर पवे त कादन असां सां कहिड़ी कहिड़ी नाइंसाफ़ी थो करे। उन्हनि खे मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर थाणे में अंदरि अचणु छो था ॾियो? इहो मुंहिंजो कमु न आहे सर। गेट ते बीठल ॿाहिरि सिपाहीअ खे सम्झाए छॾ, अॻिते मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर कंहिंखे बि अंदरि अचणु न ॾियो। रियासत 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 रियासत। फ़क़ीरा कुछ गुलूअ जो सोचो, किथे कादन गुलूअ खे मारे न छॾियो। कादन इहो ई त चाहे थो त जीअं असां उन मथां हलां कयूं ऐं उनखे असां सां विढ़ण जो बहानो मिले। अदा फ़क़ीरा, असां भला को सरहद पार जा दहशतगर्द आहियूं छा जो इहो कादन जी असांखे सिधियूं गोलियूं हणंदो? पहिरियां बाबा खे मोकिलियूं था वॾी सरकार वटि, छो जो कादन जे नाइंसाफ़ियुनि जी आगाही ॾियणु लाज़मी आहे। अदा फ़क़ीरा जो बाबा रुगो तुझे ऐं मुंहिंजे साम्हूं शींहं आहे, बाक़ी जॾहिं न माई बख़्ती जे साम्हूं थो वञे न त सॼी बाबा जी हवा निकिरी थी वञे। कुछ भी हुजे, पर माई भक्ति के आगाह करण लाज़मी आहे। उनखे बि ख़बर पवे त कादन असां सां कहिड़ी कहिड़ी नाइंसाफ़ी थो करे। अरे ओ हेॾे ओ बेवकूफ़ थुल्हा, रुगो खाई खाई सुॼी पियो आहे। इहे सभु कम रुगो जेके आहिनि न उन वॾी सरकार माई बख़्ती जा आहिनि। कादन में एतिरो दम न आहे जो उनजे हुकुम खां सवा असांजे माण्हुनि में हथ विझे। हिन वक़्तु दिलमुराद जा कातिल ॻोल्हण लाइ माई बख़्ती हिन कादन खे पूरी छूट ॾिनी आहे। हाणे जेकॾहिं गुलू क़बूलदार थिए थो त पोइ कादन ऐं माई बख़्ती वारनि जा ॾोही असां आहियूं, ऐं जेकॾहिं गुलू या मार पचाए वञे थो त पोइ कादन असांजो ॾोही आहे, ऐं असांजे हमराह जे अगवा जो इल्ज़ाम उन मथां हणी उन सां पलांद बराबरि करे सघिजे थो। या त ईअं था कयूं, असां कादन जा माण्हू अगवा करे खणी था अचूं। बादल इहा सलाह बि तमामु सुठी आहे। अचु कादन, ॾाढी ऑफिस में विहूं था। न, मां वेहण कोन आयो आहियां। पोइ हुकुम कयो, कीअं पंधु पिया आहियो? मां उन्हनि हमराहनि जो तोखां पुछण आयो आहियां। को ॾस पतो पियो? उन्हनि जे पोयां मां पंहिंजा जासूस छॾिया आहिनि, पर उन्हनि जे पके ठिकाणे जी का बि ख़बर नथी पवे। हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि तोखे ॿुधाए छॾिया सूबेदार, त फ़क़ीरे वारनि जो हिकिड़ो तोतो मूं बि फसायो आहे। हू वरी अजीब ॿोलियूं ॿोले थो। राति तव्हां अचिजो, तव्हांखे उन्हनि जूं ॿोलियूं ॿुधाईंदुसि। इन करे चवां थो
त वक़्तु कढी ज़रूर अचे मूं वटि ऐं पंहिंजे कननि सां अची ॿुधंदा त हू कहिड़ियूं ॿोलियूं थो पवंदे। खबर ना है तो धमकी दे इहो या इशारो वञी साहब को पुछी अॻु। ख़बर न आहे कादन साहब जो मिट छाट करे वियो आहे छा आहे यादि कंदो बेस्तो वञा थो कोन। उन्हनि खे मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर थाणे में अंदरि अचणु छो था ॾियो? इहो मुंहिंजो कमु न आहे सर। गेट ते बीठल ॿाहिरि सिपाहीअ खे सम्झाए छॾ अॻिते मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर कंहिंखे बि अंदरि अचणु न ॾियो। ओके सर। जमानार कम सां आयो हैं या मुंहिंजी मजबूरीअ जो तमाशो ॾिसणु? न न सर अहिड़ी ॻाल्हि न आहे चांहि जो टाइम थी वियो आहे इहो पुछण लाइ आहे। हलो हाणे वञी जल्दी चांहि करे अचो। ओके सर। तो बोले थो पर मूंखे ॿुधणो ई पवंदो। न फ़क़ीर न, इहो मूंखां न पुॼंदो। इन माई बख़्तियार मूंखे बेइज़तो करे पंहिंजे हवेली मां ॿाहिरि कढी छॾियो। हाणे सही पटको ॿधी वञी कादूअ जी शिकायत रखांसि, पटका लाइ पेरनि ते रखांसि, आजियूं निज़ायूं कयांसि, मेणूं मिठूं कयांसि। न न बाबा मूंखां हरगिज़ न पुॼंदो, सुवाल ई पैदा नथो थिए। बसि केरु थो चए बाबा, केरु थो चए त तूं वञी उन्हनि खे मिनथू कर? सिधी खुलियल धमकी ॾेई अचीनि तो चओ इन माई बख़्तीअ खे त पंहिंजे इन मस्त उठ खे नाकेली विझी घर जी चाउट सां ॿधी छॾे। जेकॾहिं न त पोइ असां पंहिंजे हथियारनि जा मुंहुं सिधा हिननि तरफ़ कंदासीं। पोइ असां नफ़े ऐं नुक़सान जो न सोचींदासीं। पोइ न जेका रत वही उन्हनि जी ज़िमेवारी या माई बख़्ती हूंदी। तव्हां त हिन धमकीअ जी ॻाल्हि था कयो। मोइन हे माईअ जी धरतीअ जे हेठां धरती ट्रामूं थो करे छॾिया, ट्रामूं। अहिड़ी त धरती गरम थो कयांसि जो इन कादूअ खे पेरनि में ॾावण विझी दर ते विहारे छॾींदसि। हा हिन निहाल जूं गजगोड़ियूं तव्हां हिते ॿुधंदो, हिते। लॻे थो हाणे चाचो हवेलीअ खे वॼाईंदो। बाबा जूं गजगोड़ियूं रुगो हिते ई आहिनि। हवेलीअ जो दर टपंदे ई बाबा जी हवा निकिरी वेंदी। थुस ख़तम। मुंहिंजी तरफ़ खां बाबा खे छूट मिली वई आहे। अॼु माई बख़्तीअ सां का बि रिआयत न कंदो। साहब नाराज़ न थीजो, मूंखे तव्हांजी इन ॻाल्हि परेशान कयो आहे। कहिड़ी ॻाल्हि परेशान कयो अथई? साहब तव्हां चयो त तोतो ॿोले थो, इहो कहिड़ो तोतो ॿोले थो ऐं कंहिंजे ख़िलाफ़ ॿोले थो? जमानार करीम फ़क़ीर यारनि जो माण्हू कादन जे हथ चढ़ी वियो आहे। कादन वारा उन जे साम्हूं मूंखे बीहारणु था चाहिनि। साहब पोइ थी कमु त ॾाढो ख़राबु थी वियो आहे। तव्हां शायदि फ़क़ीर जे चालनि खां वाक़िफ़ न आहियो। इन में फ़क़ीर वारनि जी कहिड़ी चाल थी सघे थी? साहब कादन गुलू खे पादर हणंदो ऐं गुलू दिलमुराद खान जे क़त्ल जो इल्ज़ाम असां मथां हणंदो। असांजी दिलमुराद खान सां का बि दुश्मनी कोन हुई। इन में गुलूअ जे इल्ज़ाम हणण सां असांखे छा थींदो? साहब हिते अॻु पोइ न आहिनि ॾिसंदा, बसि हिकिड़ो शाहिद हुजे जेको शाहिदी ॾे। बसि साहब हू जंहिं मथां आङुर सिधी करे उनखां कोई पुछणो न थींदो, सिधी गोली सीने में। हिन रियासत जो इहो ई कानून थी। पोइ त मूंखे फ़क़ीर सां मिलणो ई पवंदो, या त ख़बर पवे त हू मुंहिंजे लाइ कहिड़ियूं चालूं कनि पिया। पुत्र पला अम्मा हिन सॼी हवेलीअ जी ज़िमेवारी तुंहिंजे बि असांजे मथां ॾिनी आहे। हाणे जेकॾहिं अम्मा बख़्ती ऐं गुलनार खे को बि नुक़सान पहुचे थो न
त इहो इल्ज़ाम असां मथां ईंदो। अमा असां त पूरी तरह कोशिश कयूं पिया, पर 24 कलाक बसरा मथां केरु पहिरो ॾींदो। अमा अधु राति जो उथी हली थी वञे, मां इंसान आहियां, केतिरो जाॻो कंदुसि। पुट, जेकॾहिं न तोखे आराम करणो आहे त तूं ॾींहं जो आराम कंदो कर। उन वक़्तु आउं बसरा मथां नज़र रखंदसि। बाक़ी राति जे वॻड़े में कॾहिं बि बसरा खां लापरवाह न थी जा। जेकॾहिं हूअ राति जो उथी रखियल शयुनि में ज़हर मिलाए थी छॾे ऐं सुबुह जो असां उहे तयारु करे गुलनार या मां बख्ती खे खारायूं था, तूं छा थो सम्झी त सभु चवंदा त हिननि खे पंहिंजे हथनि सां ज़हर ॾिनो आहे। अमा बसरा जेकॾहिं एॾी ख़तरनाक आहे त उनखे तव्हां कढी छो नथा छॾियो? बसरा खे हिते रहाइण ऐं कढण जो फ़ैसिलो सिर्फ़ु अमा बख्ती ई करे सघे थी। उहो असांजे हथ में नाहे। बाक़ी जेका असांजी ज़िम्मेवारी आहे उहा असांखे निभाइणी पवंदी। अमा पूरे नमूने सां निभाइण जी कोशिश कंदुसि, तूं मुतमइन रह। त तुंहिंजे इन कादूअ खां वधीक मुंहिंजा छोरा छुड़वाग अथई, मुंहिंजा छोरा। ख़बर आहे इहा त तो वारा छोरा छुड़वाग आहिनि। जेकॾहिं तोखे ख़बर आहे त पोइ रोक नहीं पंहिंजे कादूअ खे ऐं हुनखे लगाम ॾे त ख़ामोश थी वञे। तूं पंहिंजे घर में बीठल इन जे छुड़वाग जो वात बंदि करे छॾींदे न, त पोइ तो में ऐं असां में कंहिं बि इख़्तिलाफ़ न थींदा। सूबेदार, इन जो वात बंदि करणु मुंहिंजे वस में न आहे। रियासत 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 रियासत। मूसा, ओ मूसा, जल्दी आ, किथे शिकार निकरी न वञे। हलिया अदा अचूं था। मोटे काॾे गंद करण लाइ निकिरी पिया आहियो? हाँ, अदा हू जलाल अकेलो पियो वञे, सोचुम तो गुलू जे प्लान ते उनखे खणी अचां। जॾहिं बाबा खे मोकिलियो आहे हवेली ॾांहुं, उनजी वापसी ताईं इंतज़ार नथो करे सघी? उहे बि हिते आहिनि ऐं असां बि हिते आहियूं। न हू ॻोठ छॾींदा ऐं न असां छॾियूं था। रुगो एतिरो इंतज़ार कर त बाबा कहिड़ो न्यापो आणे थो। अदा मूं तो सोचो जलाल अकेलो थो वञे, हथनि मां निकिरी वेंदो। हलो अदा हलो, हलियो ताक में वियो। ना अदा पाण कुझु कंदो ऐं न मूंखे कुझु करणु ॾींदो। हलो जेकॾहिं मुंहिंजी नज़र न पवे हा न त निभागा वॾो गंद करे विया न। भाई मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे त तोखे मुंहिंजी इहा शिकिल, मुंहिंजो हीउ मुहानो तोखे पसंदि आहे। पोइ बि बार बार तुंहिंजे तरफ़ ईंदो रहंदो आहियां ऐं तूं शायदि इन ॻाल्हि खे असांजी कमज़ोरी थी सम्झी ऐं तोखे शायदि उन ॻाल्हि जी ख़बर ई कान्हे त तुंहिंजे इन कादूअ खां वधीक मुंहिंजा छोरा छुड़वाग अथई, मुंहिंजा छोरा। ख़बर आहे इहा त तो वारा छोरा छुड़वाग आहिनि। जेकॾहिं तोखे ख़बर आहे त पोइ रोक नहीं पंहिंजे कादूअ खे ऐं हुनखे लगाम ॾे त ख़ामोश थी वञे। ऐं जेकॾहिं तो ईअं न कयो
ऐं मां पंहिंजे छोरनि जो लगाम पंहिंजे उन्हनि वातल मां कढी छॾियो त पोइ हिन हवेलीअ में अहिड़ी तरत जी रात रचाईंदुसि अहिड़ी तरत जी रात रचाईंदुसि जो सालनि ताईं हिन हवेलीअ मां उन रत जी बदबू कान वेंदई। आई ॻाल्हि सम्झ में? अञा हिन हवेलीअ मां मुंहिंजे पुट जी रत जी महक ख़तम ई रहे थी। तूं अञा केतिरो रत वहाइण थो चाहीं? मूंखे ख़बर आहे त तूं असांखे पंहिंजे पुट जो कातिल थी सम्झी। इन में शक न, पर पक समझ। अच्छा अच्छा, जेकॾहिं तोखे ख़बर आहे त पोइ पंहिंजे हथियारनि जा मुंहं असांजी तरफ़ करे छो ऐं कर न पंहिंजो इंतकाम पूरो। बाक़ी तव्हां छा सम्झो आहे त मां तव्हां मथां रहम कंदी पई अचां? जेकॾहिं ईअं सोचियो अथव त तव्हां ग़लति सम्झो आहे। मूं मां हाणे रहम जी का उम्मीद न रखिजो। मां सिर्फ़ पकनि सबूतनि जी ॻोल्हा में आहियां ऐं जंहिं ॾींहुं मूंखे पका सबूत मिली विया उन ॾींहुं मां पंहिंजे पूरी हवेलीअ जो बारूद तव्हांजे सीननि में लाईंदसि। छो त मुंहिंजे पुट जो रत मुंहिंजे अखियुनि में तरियल आहे। हिन रत जी लालाण मुंहिंजे अखियुनि मां एसी ताईं ख़तम न थींदी जेसी ताईं मां तुंहिंजे खानदान खे रत सां न विझारींदसि। सूबेदार, जॾहिं तोखे असांजी शिकिल ॾिसण बि पसंदि न आहे त पोइ हेॾां अचण जी तकलीफ़ की कई अथो? फकीरा, तूं पंहिंजे घर में बीठल इन जे छुड़वाग जो वात बंदि करे छॾींदे न त पोइ तोमें ऐं असां में कंहिं बि इख़्तिलाफ़ न थींदा। सूबेदार, इन जो वात बंदि करणु मुंहिंजे वस में न आहे। फकीरा, हाणे मां हलां थो। तव्हांजे लाइ मां का मक़सद जी ॻाल्हि खणी आयो हुयसि, पर हिते मुंहिंजो अचणु फज़ूल आहे। सूबेदार 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 साहब, तूं मुंहिंजी ॻाल्हियुनि खे खिल भोग जी ॻाल्हियुनि खे बि सिर ते चाढ़े थो विहारी। छो? छॾ कावड़ खे छॾ ऐं ज़िद तां लही वञ, न त हमराहनि खे चई रसनि सां ॿधी विहारींदोसांइ। इन जो मक़सद त तो असां सां जंग जो ऐलान करे छॾियो। जंग जो ऐलान उते कबो आहे जिते ताक़त में बराबरी हुजे। छा तव्हां मुंहिंजी ॾिनल ढर खे पंहिंजी ताक़त पिया सम्झो? न निहाल खान, न। मूं तव्हांखे साह खणण जा कुझु पल उधारा ॾिना आहिनि, उधारा। उनखे न मुंहिंजो रहम सम्झो ऐं न ई पंहिंजी ताक़त। इंसाफ़ जी पूरत लाइ तव्हांखे इहा मोहलत मिलियल आहे। जंहिं ॾींहुं मुंहिंजे हथ सबूत आया उन ॾींहुं मां तुंहिंजे पूरे खानदान जो सिर वढणु शुरू कंदसि ऐं तोखे दफ़नाइण जेतिरी मोहलत बि न मिलंदी निहाल खान। हिन लाइ टरे था ऐं वञी करे पंहिंजे खानदान जूं अॻवाट क़बरूं खोटराए छॾ। उन्हनि खे दफ़न करण जो वक़्तु तमामु वेझो अची वियो आहे। इस्माई वक़्तु
असां तो खां भली कमज़ोर हुजऊं, कमज़ोरी सही, पर मां तुंहिंजे ने धमकीअ खे जंग जो ऐलान थो सम्झां, ऐलान। हिकिड़ी ॻाल्हि कनि न खोली ॿुधी छा, असां ॾांहुं हर वधंदड़ कदम मुर्रे सां कटियो वेंदो, हर ॾिसंदड़ अखि कटी वेंदी, हर वधंदड़ हथु कटियो वेंदो। असां तुंहिंजी ज़ोर आज़माइण जे लाइ 24 कलाक तयार, 24 कलाक। तोखे ज़ोर आज़माइण जे लाइ जेतिरा माण्हू मोकिलनि मोकिलींदी रहो, पर इहो पंहिंजे ज़हन में रखजांइ त जेको बि तुंहिंजो माण्हू असां वटि पहुतो उन जो तोखे लाश ही मिलंदो, लाश। लॻे थो हिन नादान खे पंहिंजी ताक़त जो नमूनो ॾेखारणो पवंदो, हीअं न मुड़ंदो। ॾिठो न सूबेदार, अदा ईअं भलो बि आहे। मां त घणो ई भलो आहियां, पर सूबेदार साहब जी कावड़ दादले ॿार जीअं चप ते बीठी आहे, लहे ई कोन थी। हूअं बि सियाणा चवंदा न अदा त दादलो ॿार या चरियो या बस हाणे बस, जेकॾहिं ईअं ई थाप कंदो रहंदे न त पादर खाईंदे। हाणे तूं ई ॿुधाए त ही कम जी ॻाल्हि करणु ॾींदो? सूबेदार कम जूं ॻाल्हियूं ज़रूर थींदियूं, अच वे। मूसा, दिलबर, नूरल, हुकुम कर फ़कीरा। अदा बादल जा हथ पेर ऐं वात ॿधी कंहिं कुंड में उछलायोसि। जाई तव्हां बाक़ी मज़ाक था सम्झो छा? थोरा ॾिसो मूंसां जे कंहिं बि मूंखे हथ लाथो न पादर खाईंदो, हथ न ॾिजो मूंखे। रियासत रियासत